الحمد لله والصلاة على نبيه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون وقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم 7 मार्च सन 2022 4 शाबानुल मुअज़्ज़म जी रात 1443 हिजरी गोठ 9 ठारो जे जामे मस्जिद में अज अल्हम्दुलिल्लाह इन मस्जिद मदरसे मां फारिग शुदा हुफाज़ कराम जी दस्तार बंदी थींदी अवां ॾिसंदो उलमाए कराम उन्हनि जे मथड़नि ते रूमाल पाराईंदा ये तव्हां रूमाल कपड़े जा टुकड़ा न समझो बल्कि ये जन्नत जा ताज ऐं क़यामत वारे ॾियारे अल्लाह तबारक व तआला क़ुरान जे हाफ़िज़ जे अबे अम्मा खे ताज पाराईंदो जो उन्हनि जी रोशनी एॾी वॾी हूंदी जो ज़ौ अहसन मिन ज़ौ शम्स हुजूर साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो उन जी रोशनी दुनिया जे सिंज खां वधीक हूंदी दोस्तों अल्लाह तबारक व तआला जंहिं घर मां राज़ी थींदो आहे उन घर मां अहिड़ा गुलाब जा गुल कढंदो आहे अल्लाह ताला समूरनि मुसलमाननि जे बचड़नि खे क़ुर जो हाफ़िज़ ऐं आलिम बणाए शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो अॻियों जेको गुज़रियो वो रजबुल मुरज्जब जो महीनो मथियो महीनो रमज़ानुल मुबारक जो आहे ये 3 महीना अल्लाह ताला चूंडिया हिकिड़ो महीनो पंहिंजे लाइ चूंडियईं हिकिड़ो महीनो मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ चूंडियो अथई ऐं हिकिड़ो महीनो हिन उम्मत लाइ रजब महीनो अल्लाह पाक जो हो गुज़री वियो शाबानुल मुअज़्ज़म मदीने जे मीर जो महीनो आहे रमज़ान मुबारक हिन उम्मत जो महीनो रातियूं भी 3 महीना भी 3 एक कल रात गुज़री वई बी अॼु रात टी सुभाणे कल रात गुज़री वई अॼोकी रात अमल जी रात सुभाणे ते असां न रखूं
तो बाबा सुभाणे थींदी पो असां वाइज़ ॿुधी पो अमल कंदासीं। अमल अॼु रजब गुज़री रमज़ान ते न रखो त रमज़ान अचे त निमाज़ा बि पढ़ंदुमि, रमज़ान अचे त ज़िक्र बि कंदुमि, रमज़ान अचे त दुरूद बि पढ़ंदुमि, रमज़ान अचे त सलात बि पढ़ंदुमि, रमज़ान अचे त लटा बि पाक कंदुमि, रमज़ान अचे त मस्जिद शरीफ़ में ईंदुमि, रोज़ा रखंदुमि, रोज़ा कराईंदुमि। बाबा रमज़ान ते न रखो, शाबान में इहो अमल शुरू कर, छो त ख़बर न आहे रमज़ान असांजी ज़िंदगीअ में लिखियल आहे अलाए आहे बि न। अॼु खां अमल शुरू कर शाबान में, जे रमज़ान आयो त अल्हम्दुलिल्लाह, जेकॾहिं अॻे मरी वियासीं त माशा अल्लाह, जे रमज़ान आयो त रोज़ा रखंदासीं। अॼु खां वठी नेकिन जे नियत शुरू कर, आयो त रखंदासीं, नियत भली हुजे। अॼु खां वठी रमज़ान जे इस्तक़बाल जे लाइ मस्जिद में अचण शुरू थी। रमज़ान आयो त पको थी जाए, जे न आयो न त अल्हम्दुलिल्लाह भली मरी वञूं, पर अल्लाह हिन रमज़ान जे समूरनि नेकिन जो अजर असांजे नामे आमाल में लिखियल आहे। तो असांजी नियत आहे, तंहिंजे करे अमल खे अॼु ई कर। रजब त भलो महीनो, नबी अल्लाह जो महीनो। रजब जी 13 तारीख़ ते विलादत ही मुंहिंजे मुर्शिद अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जी। रजब जे 22 तारीख़ ते वफ़ात ही अमीर मुआविया मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया जे साले जी। ऐं रजब जे 27 तारीख़ ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज हो। रजब जो जंहिं भी हिकिड़ो भी रोज़ो रखियो हूंदो न, जन्नत में का नारा जो नालो रजबा। पानी माखीअ खां वधीक मिठो, खीर खां वधीक सुफ़ैद, मक्खण खां वधीक नरम, वाकुरो तीर वांगुरु। जंहिं भी माण्हूअ हिकिड़ो रोज़ो रखियो हूंदो न, अल्लाह पाक उन बाने खे रजब नार जो शरबत ज़रूर प्यारी दो। गुज़री ख़बर ही न पई। शाबान मदीने जे मीर जो महीनो, हुजूर जे मथा सलात घणी पढ़दी, ये हुजूर जो महीनो। सहाबा जने शाबान जो महीनो ॾिसंदा न त अल्लाह जे क़ुरान जे तिलावत में मशगूल थी वेंदा। शाबान जो महीनो जॾहिं ॾिसंदा न त मुस्लमान पंहिंजे मालनि जी ज़कात कढंदा, ताकि ग़रीबनि खे रोज़न रखण में तकलीफ़ न थिए। रमज़ान महीनो मदीने जे मीर जो आहे। हिन महीने में नबी साईं जे मथां दुरूद शरीफ़ घणो पढ़बो। हिन महीने जी अॼोकी तारीख़ ते वरी विलादत आहे इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन साईं जी। सुभान अल्लाह त चओ। अली भी असांजो साईं आहे, इमाम हुसैन भी असांजो साईं आहे, आल बैत असांजा, इमाम असांजा, अली असांजो आहे, हसन साईं असांजो आहे, हुसैन साईं असांजो आहे, अबू बकर, उमर, उस्मान, अली, अमीर माविया, ये सब मदीने जे मीर जा हन। असां उन्हनि सां प्यार था कयूं, ये सब असांजा हन, असां उन्हनि जा। हुसैन असांजो न आहे, असांजो आहे। असांखे हुसैन जी तारीफ़ करण जो हक़ न आहे। पर दोस्तो, माण्हू खे केरु सम्झाए। हिन महीने में नबी जे मथां दुरूद घणो। जेको हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो 10 दफ़ा रहमत, जेको 10 दफ़ा पढ़ंदो 100 दफ़ा रहमत, जेको 100 दफ़ा पढ़ंदो अल्लाह उन जी पेशानी ते लिखाए थो छॾे बराअतुम मिनन नार, बराअतुम मिनन निफाक़। मुनाफ़िकी खां बि परे आहे त जहन्नम जी बाहि खां बि परे आहे। असांजे लाइ हिकिड़ा वीचारा चवंदा आहिनि त सलात न पढ़ंदा आहिनि, ॿिया वरी चवंदा आहिनि त इमामनि खे न मञींदा आहिनि। उहे पंहिंजी जान ते जीअं वणे तीअं चवनि। असां दुरूद बि घणो पढ़ंदा आहियूं, असांजो इमामनि सां बि प्यार वॾो। अब ईअं आहे या न? दुरूद शरीफ़ इन अमल में अल्लाह असां सां गॾु सॼी काइनात मोहम्मद जे मथां दुरूद पढ़ंदी, सॼी काइनात। रब तो फरमाए नमाज तवां पढ़ो मां न पढ़ंदुसि, काबतुल्लाह जो तवाफ तवां कयो मां न कंदुसि। रब तो फरमाए अरफा जे मैदान में तवां अचो मां न ईंदुसि। अल्लाह तो फरमाए सफ़ा खां मरवो, मरवे खां सफ़ा रोड़ो तवां मां न। हिकिड़ो अहिड़ो अमल जो रब तो चवे तवां भी कयो त मां रब भी कयां। साईं कहिड़ो?
फरमाइंदा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ॾाढा मोहब्बत सां बेशक अल्लाह ने निस्बत कभी अल्लाह पांजे नबी ते रहमत मोकले उन जा मलाइक मोहम्मद करीम जे मथा दुरूद सलाम ता मोकलन। रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो तवां भी मुझे मोहम्मद करीम जे मथा दुरूद सलाम मोकलो। अल्लाह अल्लाह नए ठारे जा मुसलमानो जे दुनिया में मदीने जे मीर जे मथा दुरूद शरीफ घणो पढ़ियो हूंदो क्या मजे ॾियारे मोहम्मद जी वेझड़ाइब भी नसीब थींदसि त मुंहिंजे साईं जी शफ़ाअत भी नसीब थींदसि। सॼी काइनात दुरूद पढ़ंदी आहे सॼी बाक़ी बि ठीक थींदी आहे। साईं जन जो सफ़र जारी आहे सहाबा गॾु निमाज़ थींदी 8:45 बजे फ़ैसिलो इहो थियो छो त समझो था ना हिलियो ने ॾिसो मूंॾे ॾिसो मां समझी वियो आहियां निमाज़ जो टाइम घणो आहे हा उहो ई निमाज़ भी थींदी दिस्तार भी थींदी मां हमले पाड़े जो आहियां वारो वठी वञा बीमार भी आहियां आमीन। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा सफर में हलन पिया हिक जाय ते सहाबा जो या रसूल अल्लाह सदको वञो असांखे भुख ॾाढी लगी पाण फरमायो जल्दी कयो पंहिंजा सामान रखो जल्दी कयो जेतिरो जंहिं वटा खणी अचो वो अधु मानी खणी आयो वो टियों हिसो खणी आयो वो चोथों हिसो खणी आयो पर भाजी कोन ही साहबा मानी शाह सां खाइनि एतिरे में देरी न थी माखी जो मखो अची वियो। आका साईं जे कन मुबारक जे भरसां बि चवे थो या रसूल अल्लाह पंहिंजे सहाबा खे चओ घबरायो न माली न आहे त को मसलो कोन्हे हे साम्हूं जबल ॾिसो त इन जबल जे अंदरि वॾी ग़ार अवां जो कोई माण्हू हले मां ॾसियांसि साईं माखी लाइ अचे करे सोना माखीअ सां मानी खाई छॾियो। अल्लाह अल्लाह साईं जन फरमायो ऐना अली मुंहिंजो अली किथे आहे हैदरी चओ न सुभान अल्लाह हुसैनी चओ न सुभान अल्लाह असली हैदरी असां खलास असली हुसैनी असां ॿियनि खे या मत ये दावा तो हुसैन वाला सामान उन्हनि वटि आहिनि ई कान। हुसैन कुरान जो हाफिज़ हुसैन कुरान जो कारी हुसैन हाजी हुसैन नमाजी हुसैन गाजी हुसैन सखी हुसैन शहीद हुसैन मस्जिद में खुदा जी ज़ात जो कसम जंहिंजी विलादत मुझे मौला अली जे घर में थी जंहिंजो बाबू अली हो जंहिंजो नानो नबी हो जंहिंजी अमर फातिमा ज़हरा हुई जीअं जो जाया असांजे घर में बचड़ा जमन हितों जा मोरी साहब कन में आज़ान ऐं तकबीर चवन अल्लाह वाह मुझा सोनाली तुझे घर में जने परियों बचड़ो जाओ कायना जो सरदार हली करे मुझे मुर्शिद अली जे घर में आयो अली जी मुझा साईं अली मुबारक थई बचड़ो जाओ थई साईं तवां के भी मुबारक मां अली भी तवां जो मुझा बचड़ा भी तवां जो आका साईं आयो लोहा मुबारक दी करे उन बचड़े जे वात में विधो खारक चबाड़े करे दारूअ ते रखियो अली
जी मुझा साईं हिन बचड़े जो नालो छा रखियो थई अल्लाह अल्लाह मुझे मुर्शिद अली जो प्यार जिहाद सां घणो हो चवंदो हो अल खिदमत लिज़यीब वस्सौम लिस्सईब वद्दर्ब बिस्सईब एक गाल मां कई आवंदी अली जे दर ते मेहमान ते अली उन जी खिदमत करे बे नंबर में मुझा साईं हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद करे वे नंबर में गर्मी जा ॾियारा हुजन मां अली के वात ते रोज़ो हुजे मुजाहिद नारो आयो तेरा हुसैन मेरा होता चवण हुसैन असांजो आहे तव्हां ईअं था जवाब ॾियो ॼण नारीअ खां पंध आया हो अॼु वाह हुसैन अहिड़ो चओ जो मीरो ख़ान वारा ॿुधनि असांजो नारो इहो आहे त चमन चमन गली गली चमन चमन गली गली तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन हुसैन असांजो आहे असां हुसैन जा हो नबी ने फरमायो हाणे त नबी अली से फरमायो त मूंखे गर्मी जा रोज़ा पसंदि आहिनि ख़बर हाणे पवंदी हैदरी गला गला खबर हाने पौंदी हुसैन जी अली मुझे मौला अली के गर्मी जा रोज़ा पसंद मुझे मुर्शिद अली के गर्मी जा रोज़ा पसंद हथ में तलवार अल्लाह जे रस्ते में जिहाद पसंद नालो जा रखो जी सही मरहब हरब हरब मरहब न हरब चा हरब माना जंग जिहाद जो मैदान साईं फरमाए न इन जो नालो मां मोहम्मद चूंडियो आहे साईं जेको तव्हां रखो सो वॾड़ा मदीने जे मीर फरमायो हिन जो नालो मां रखां थो हसन ॾाढा वरी साल खां बाद में वरी मुर्जे मुर्शिद अलीअ खे ॿियो पुट जाओ साईं फातिमा जे पेट मुबारक मां वरी सोणो आयो अली जी मुझा साईं अली मुबारक थई बचड़ो जाओ थई अल्हम्दुलिल्लाह मुझा साईं तव्हां के भी असां सब तुंहिंजो मुझा बचड़ा तुंहिंजो मुंहिंजी रानी तव्हां जी न्याणी हुजूर फरमायो कन में आज़ान ऐं तकबीर ॾिनो चबाड़े खारक तारूअ ते रखियो लिब मुबारक कढी करे मुंहिंजे साईं हुन जे वात मुबारक में विधी अल्लाह अल्लाह नए तारे जा गैरतमंद मुसलमान हुजूर फरमाए नालो छा रखियो अथई साईं हरब साईं फरमायो न हिन जो नालो मां मोहम्मद चूंडियो साईं कहिड़ो हुजूर फरमाए हिन जो नालो मां मोहम्मद चूंडे करे हुसैन थो रखां हसन हुसैन हसन हाय हसन हसन इन्हनि तां ज़बरूं लाहे टिनी अखरनि ते पेश ॾियो छा थींदो हुसन हुसैन हुसैन हेठो ज़ेर ॾियो हा की सीन के भी ज़ेर ॾियो नून के पेश ॾियो छा थींदो हसीन हसन में हुसन हो सोणो हुसैन सॼो हसीन हो आदम अलैहिस्सलाम जे ज़माने खां वठी करे आका ताला सल्लल्लाहु ताला जे ज़माने ताईं तहां नबियन जे तारीख़ के पढ़ो ॿुधो ॿुधो नवठारे जा गैरतमंद मुसलमानो सुन्नियो देवबंदियो मुजाहिदो जमीयत जा जियालो
कहीं भी नबी जे पुत्र या पोटे या डोटे जो नालो हसन हुसैन नजर नहीं ईंदा। ये अल्लाह वट दबो पेक नाला पया हा जने मुझे मुर्शिद अली के पुत्र जावा मोहम्मद के इल्हाम थियो नबी पान चूंडे हसन ऐं हुसैन रखियो। कुरान जा हाफिज़ कुरान जा कारिया बचपन में कुरान याद कयूं अम्मा जे ज़बान मां अम्मा जे गोद मां नाने जे ज़बान मां नाने जे गोद मां खुदा जी जो कसम हिकिड़े दफ़े इमाम हसन ऐं हुसैन मदीने जे मीर जे गोद में वेठो हुज़ूर फरमाए पुट हसन जी बाबा अज तमाके कुरान ॿुधायो हुसैन अज तमाके कुरान ॿुध चवंदा बाबा असां त कंहिं मदरसे में आया दाख़िला त कोन वरिती आया त तुंहिंजे गोद में आया त तुंहिंजे हंज में आया त तुंहिंजे सीने सां भाकुर पायूं वेठा आहियूं पढ़िया त न आहियूं पाण फरमाए जेको अम्मा जे मदरसे मां अम्मा जे गोद मां कुरान यादि कयो अथव उहो ॿुधायो। नंढड़ो इमाम हसन हुसैन बाबा जे ज़बान मां बाबा के पिया चवनि बाबा ॿुध हुज़ूर फरमायो पढ़ पढ़े तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। आजा त चओ न बाबा मज़ो आयो चेपट ॾाढो मज़ो आयो। हुजूर साईं फरमाए पुट हसन जी बाबा हुसैन जी बाबा बाबा जी ज़बान त ॿाहिरि कढो ॿुधो 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 साईं जन उन्हनि ॿिन्ही शहज़ादनि ज़बान ॿाहिरि कढी मेटारे वारो ॿाहिरि कढो नबी साईं उन्हनि जे ज़बान ते पंहिंजा चप मुबारक रखी हसन ऐं हुसैन जी ज़बान खे ईअं पिया चूसिन जीअं तूं खार खां चूसींदो। उनजे चपन ते चुमियूं ॾींदा उन्हनि खे कुलनि ते खणी घुमाईंदा हा। अलीअ जा बच्चा असांजा साईं आहिनि असांजा इमाम आहिनि अहल बैत मामूली ॻाल्हि न। शान ईमान वर हुसैन करबला जे सॼी ज़िंदगी कुरान जी ख़िदमत कयई आए करबला जे मैदान में पंहिंजा बच्चा पंहिंजो सत घोट कासिम अली अकबर अली असगर पाण इमाम हुसैन आबिदीन नंढड़ियूं नंढड़ियूं न्याणियूं आल बैत खणी करे मदीने मां हलियो। होॾा माण्हू अचनि था मदीने मके हज जे इरादे सां मुंहिंजो हुसैन निकितो करबला जे पासे ॾे छाजे लाइ पियो वञे जिनाने मोहम्मद जे दीन जे बचाइण जे लाइ पियो वञे कुरान जी हिफ़ाज़त लाइ माण्हू हज पाण अचनि हुसैन बचा वरितियूं पियो वञे। करबला जे ज़ाहिर ज़मीन ते यज़ीदी लश्कर सां मुक़ाबिलो थियो। शेर जो पुट बि शेर बहादुर जो पुट बि बहादुर लड़ंदे लड़ंदे साथी शहीद पानी उन्हनि जो बंदि हिकु ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं पानी न मिलियो चप सुकिया पिया आहिनि निड़ियूं सुकी पयूं आहिनि पर ज़ालिम जी आन खे मञण जे लाइ तयार न आहिनि। अली अकबर शहीद थी वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। पुट अकबर अल्लाह जे नाले ते रब जी शेर बने वञण महिल चइबो बाबा साईं ॾाढी मूंखे उञ लॻी अथई पुट पाणी हिते कोन्हे हिते तूं शहादत माणे वञ नानो मोहम्मद हौज़े कौसर ते हौज़े कौसर जो पाणियूं भरियूं तुंहिंजे इंतज़ार में बीठो आहे। अली अकबर शहज़ादो नौजवान 18 साल जो गबरू जवान मुझे सोने हुसैन ॾिनो अल्लाह अल्लाह नए तारे वारो के न कुरान ते
अली असगर शहीद इन कुरान ते पांजी जान जो नजरानो एक हथ में तलवार बे हथ में इमाम हुसैन जे बेत में रब जो कुरान मथे ते मुझे मोहम्मद करीम जी दिस्तर चेहरे ते मोहम्मद मुस्तफा जी सवारी सुहारी सुहारी दाढ़ी मुबारक अल्लाह अल्लाह ज़बान ते कुरान जारी पानी न मिलो सिंह वांगुर कच गोड़ करे खुदा जी सा जो कसमा हलंदे हलंदे सिमरा शाह जो टाइम हुसैन नमाज जो टाइम हटी वन तमा नमाज पढ़ हुसैन पीण लाइ पानी न तो मिलई वुज़ू काढो कंदे मुझो मौला हुसैन चवे तो सिमरा तुझी नजर पानी ते मां हुसैन जी नजर अल्लाह जे कुरान ते पानी न मिले तयम्मुम करे भी रब जी नमाज पढ़ तुमे अल्लाहु अकबर अल्लाह तू सब का वडो बाबे अली का वडो नाने नबी का वडो मां हुसैन का वडो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन मुझा मौला करबो भला जे रेगज़ार ज़मीन ते मां चवाई थो ओ खैबर जे किले में बाबे अली जी मदद करण वारा अल्लाह ओ मुझा मौला बदर जे मैदान में नाने मोहम्मद जी मदद करण वारा अल्लाह इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन मां खास इबादत भी तुझी ही करया तो मदद भी तो खाई गुरा तो मुझा मौला मुझी मदद कर रुकू में सुबहान रब्बियल आज़म सुबहान रब्बियल अज़ीम सजदे में सुबहान रब्बियल आला हलंदे हलंदे जने सिर सजदे में सिमरे तलवार वाई खुदा जी ज़ा जो कसम मुझे हुसैन जो सिर सजदे में शहादत मिली शहीद थियो जान नहीं बचा नहीं कुरान बचान जे नबी जो दीन बचे मोहम्मद करीम जे उम्मत ए रब जो कुरान पहुंचे अल्लाह अल्लाह तरे तके चवण वारे चयो न अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो हुसैन करबला जे मैदान में पांजी जान जो नजरानो नहीं है कुरान नहीं ठारे वारो है कुरान रत जा दरिया पार कंदे 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 तरंदे तरंदे अची नहीं ठारे में पहुंच नहीं ठारे में अज नहीं ठारे कई जमाने में मुझे साईं मुर्शिद अब्दुल करीम बेर वारे दुआ घुरी चयो तो ठारो करे ठरी पवंदो अज ठारो ठरियल अज कुरान जा हाफ़िज़ ठारे में घणा हाई लेवल जी मस्जिद साल में 2-3 जलसा एडी जमायत अज भी न मस्जिद मां कुरान जा हाफ़िज़ पिया दिस्तार बंदियूं कन अरे पुट जे शादी ते एडी खुशी न थींदी आ जेडी बच्चे जे कुरान जे हाफ़िज़ थियण ते खुशी थींदी मां बटरिया थींदा हिकड़ी जाते वयो में वाइज़ करणा उते जो वञा त हिकड़ी वॾी टूटी कार आ पर सिंगारेल बीठी जे घोटन जे लाइ मां जो पोतो मचो भला ये खबर शादी भी आए चाचे न से शादी त ना है मां जो घोट जी कार सजायला हमरा जो सही हमरा जा ब पुट हाफ़िज़ थिया हने हाने दिस्तार बंदी का बाद में इन कार में हाफ़िज़न के घर खणी दी पुट जे शादी ते दी खुशी न यो कुरान असा के किए मिलियो चो हुसैन जे खून जे सदके सहाबा जे खून जे सदके मिलियो सहाबन बच्चा दिना औलाद दिनी जानियूं दिनियूं घर दिना अहल बैतन बाजा घर लुटाया नबी जे दीन जे करे तंजे करे कुरान असा मिलियो वो अज जे वट कुरान आ त हुसैन भी उन वटा त अली भी उन वटा न दादा सुभान अल्लाह चो तो मैं हदीस बुधाया नबी से छा फरमाया सदको वञास पान फरमायो अल कुरान मा अली हदीस अल कुरान मा अली अल कुरान मा अली हुजूर फरमायो कुरान अली सा अली कुरान सा
ॿई शयूं गॾु क़ुरान अली खां परे न वेंदो अली क़ुरान खां परे न वेंदो जाने कुरान मुझो मौला अली ओडे हुजूर फरमायो क़यामत जे ॾियारे मुझो अली जने मां मोहम्मद करीम जे हौज़ कौसर ते ईंदो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो जॾहिं जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो मुर्शिद अली शेर जली हक़ जो वली हैदर शेर बबर फातिह खैबर असदुल्लाह करमल्लाह वजो जने क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम जे हौज़ कौसर ते गॾु ईंदो हुजूर फरमायो अली क़ुरान सां गॾु ईंदो कुरान सां गॾु हूंदो अल क़ुरान माली हुजूर फरमाया कुरान अली सां अली कुरान सां हाणे मां तव्हां खां पुछां थो त मुंहिंजो मौला अली कुरान जो हाफ़िज़ हुयो या न हुयो मञो था दाढ़ी वारो पटके वारो निमाज़ी रोज़े वारो मस्जिद में या ओताक में मस्जिद में या रोड में मस्जिद में या ॿिए हंधि नालो नथो खणा समझो था न अली मस्जिद में अली कादे हाय अल कुरान मा अली नबी से फरमाया जाले कुरान अली ओडे अली ऐं कुरान गॾु अली ऐं कुरान अली ऐं कुरान गॾु जाॾे अली कुरान ओडे पुछो पुछो चरियो थियो आहे जो तोखे हक़ सम्झ में नथो अचे हां छा थियो अथई जो मुंझारे में अची वियो आहे नेठारे वारा नबीअ जो फरमान त ॾिस न अल कुरान मा अली जाॾे कुरान अली ओॾे पोइ हाणे बि जंहिं वटि कुरान आहे कुरान जा हाफ़िज़ आहिनि कुरान जा कारी आहिनि जंहिं वटि कुरान आहे जंहिं वटि कुरान आहे जंहिं वटि निमाज़ आहे जंहिं वटि ॾाढ़ी आहे जंहिं वटि पटको आहे जंहिं वटि मस्जिद आहे जंहिं वटि रोज़ो आहे जंहिं वटि सखावत आहे जंहिं वटि रोज़ा आहिनि जंहिं वटि तहज्जुद आहे जंहिं वटि निमाज़ आहे मुंहिंजो इमाम ज़ैनुल आबिदीन माना सभिनी आबिदनि जी सूह सज्जाद उनके सज्जाद चवंदा हा जंहिंजो नालो हुसैन बिन अली बिन हुसैन हुसैन अली बिन हुसैन बिन अली जंहिंजो नालो इहो हो जंहिंजो लक़ब हो सज्जाद इमाम ज़ैनुल आबिदीन भी चवंदा हा 1000 रकात नफिल पढ़ंदो हो 1000 रकात नफिल पढ़ंदो हुजूर फरमाया कुरान माली जाने मुझो कुरान अली ओडे हुजूर दई दो चए अचो त मौला अली खां पुछो अली तू केड़ी गाल में राज़ी आ दे खबर तो वट छा हुजे तोखे माल खपे दुनिया खपे दौलत खपई मुझो मुर्शिद अली दो चए ना ना मां दुनिया में राज़ी ना आया मां पैसे दे राज़ी ना आया मां माल दे राज़ी ना आया मुर्शिद अली ॿुधन तू छा में राज़ी आ सुभान अल्लाह चओ त अलीअ जो शेर ॿुधाया ॾाढा चओ त पढ़ा पढ़ी बिया त वरी सुभान अल्लाह चइजाए छा थो चए तो रज़ीना क़िस्मत अल जब्बार फीना मुझो मुर्शिद अली तो चवे ने ठारे वारो जे तो रज़ीना क़िस्मत अल जब्बार फीना लना लना इल्मु वलिल जुहाल मालू सदको न्या मुझा मुर्शिद अली अल्लाह अल्लाह अली तो चवे मां रब जे फैसले ते रब जे विरासत ते मां ॾाढो राज़ी आया अल्लाह जाहिलन के माल ॾिनो मां अली के अल्लाह कुरान जो इल्म ॾिनो आ यानी कुरान अली ओडे असा मुतमईन आयो असा जो दिल मुतमईन असा जी दिल मुतमईन छो त नबी दो फरमाए जह वट कुरान अली उन वट वो अचन कुरान असा वट किबलो असा वट मदीनो असा वट नबी जो रोज़ो असा वट कुरान असा वट अली असा वट हसन सैयद असा वट इमाम हुसैन असा वट दाढ़ी उन जी असा
वट पटको न जो असा वट उन्हनि पटको पातो असा पटको पातो उन्हनि दाढ़ी रखी असा दाढ़ी रखी वो नमाज पढ़ंदो असी नमाज पिया पढ़ो वो सखी असा भी सखावत कयो अली जो सामान सजो असा वट थई ने ठारे वारा शुक्र कर सुभान अल्लाह चो सजो सामान उन्हनि जो अर्ज पियो कया जागो था न पाण फरमायूं आए ना अली आखिरी गाल आए ना अली मुझो अली किथे आ साहब दो चे या रसूल अल्लाह सामो पाण पर या अली जी मुझा साईं हेॾे से तो माखी जो मखो हा साईं इहो आयो आ असा के बुधाइण त फलाणी जाइ ते माखी आ कोई माण्हू ॾियो मां मोहम्मद तो के हुकुम दो क्या त अली घोड़े ते लांग वराए एॾे वञी करे माखी लाहे आ मुझो मुर्शिद अली सदको वञास असा के मानो चवंदा अली जी तारीफ़ कयो था नारे ते चिड़ो छो था असा चवंदा हर कंहिंखे पंहिंजा मुर्शिद प्यारा हूंदा न था मुझो मौला अली पाक हसन पाक हुसैन पाक फातिमा साइण पाक हन पो पाकनि जा नाला पाक थी करे खणजनि अकुल आई पाकनि जा नाला पाक थी करे खणजनि मुश्किल अंबर सां बात धोई मुझे मुर्शिद जो नालो वठो त खट्टा ने ठारे वारो अली अया मथे साईं फरमायो या अली जी मुझा साईं इन सां वञ मुझो मुर्शिद अली दो चवे मां घोड़े ते लांग वराई माखी जो मखो अग में तो वञे हलंदे ॿियनि मखनि के हुजूर जो न्यापो पहुचाए समूरा उडाना हलिया विया छज जेॾी माखी मां लाए आयुमि साहबा माखीअ सां मानी खाधी वेठा हुयासीं साॻो मखो आयो हुजूर पुरनूर रहमत वारे नबी दिलबर नबी अॻियां वेही कन्न मुबार जे परसां भी करे अरबी जबान में ॻाल्हायूं हलियो वयो साहबा चयो या रसूल अल्लाह अॻ में आयो हलो माखी रस्याम हाणे छा चयो पाण फरमायो अजीब ॻाल्हि ॿुधाए वियो साईं कहिड़ी हुजूर फरमायो माखी जो मखो मां मोहम्मद खे चयो सोण असांजे मथां रब वही कई इल्हाम कयो कुरान भी चवे तो छा तो चए सुभान अल्लाह चओ त मां रब जो कुरान पढ़ा ॾाढा चओ त पढ़ा न फरमाईंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व औहा रब्बुक इलन नहल अन तखिदी मिनल जिबालि बुयूत व मिनश शजरि व मिम्मा यअरिशून थुम्मा कुली मिन कुल्लि समरात फस्लुकी सुबुल रब्बिकी ज़ुलला यखरुजु मिन बुतूनिहा शराबुन मुख्तलिफुन अलवानुहु फीहि शिफाउन लिन्नास इन्न फी ज़ालिका लआयतन लिक़ौमिन यतफक्करून जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न साल मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह सभिनी के मक्को मदीनो घुमाए मक्के में जलाला मदीने में जमाला होड़े रब्बुल आलमीन जो घर होड़े रहमत लिल आलमीन भी जो घर अल्लाह 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 नए ठारे वारा मुतमइन थी मां 3 दफा मदीनो ॾिसी आयो आहियां हिन अखियुनि सां मोहम्मद करीम जे रोज़े में अबू बकर उमर के गॾु जन्नत में ॾिसी आयो आहियां ॾाढा त चओ न सुभान अल्लाह साईं नमाज पढ़ंदा नमाज तो थी वियो अलाए मां नमाज के बाइज़ कई जिंदगी बाकी वमा तौफीक़ी बस